शारा भेलार बस स्टॉप वटि ॾोहारिन जी काह ॾोहारिन क़ौमी शारा खे ब्लॉक करे ट्रक मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिं बाद पंजाब वासी हिकु ॼणो अदनान सियाल खे अगवा करे विया। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआ किलमा CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज झंडीर। जी नालामाक ॿुधायूं पिया त पनुआ किले में बदमनी जी भड़कियल ख़तरनाक बाहि ते सकर पनुआ किल पुलिस हिन महिल ताईं कंट्रोल करण में बिल्कुलु नाकाम बणियल आहे। ताज़ा तरीन सूरत खां आगाह कंदो हलां त पनुआ किले जे क़ौमी शाहरा ते धाड़ेलनि जा टोला शाम जे पहर ॿाहिरि निकिरे अचनि था जो कराची खां पंजाब वेंदड़ हिकु ट्रक ते धाड़ेलनि हमिलो करे उन जे ड्राइवर खे ज़ख़्मी कयो, जेको फ़रार थी वियो, जॾहिं त उन जे क्लीनर अदनान सियाल खे जेको बहावलपुर जो रहवासी आहे अगवा करे खणी विया आहिनि। जंहिं बाद पनुआ किल तालुके मां अगवा थियलनि जो अंग 8 थी वियो आहे, जंहिं मां 2 महतम कबीले जा माण्हू आहिनि, 2 जिसकानी कबीले जा, हिकु नादर अलमानी आहे, हिकु महर कबीले जो, हिकु जलाली आहे ऐं टोटल अगवा थियलनि जो अघु पनुआ किल में 8 थी वियो आहे। ऐं अहिड़ी बदमनी सभु पनुआ किल जे माण्हुनि में ख़ौफ़ हरास पैदा थियल आहे, उनजो साह मुठ में आहे ऐं बदमनी सबबि शहर जा रोड रस्ता वीरान थियो वञनि पिया ऐं धाड़ेलनि मुकमल तरह पनुआ किल तालुके में राज क़ाइमु करे वरितो आहे। पर सखर पुलिस हिन महिल ताईं कचे में को बि ऑपरेशन शुरू न करे सघी आहे, न कंहिं बदनाम धाड़ेल या उनजो सहूलियतकार खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जंहिं सबबि आवाम ऐं सियासी समाज जे अॻवान पारां सख़्तु एहतिजाज करण जो ऐलान कयो वियो आहे। जी अयाज छा तफ़सील आहिनि? वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची